अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार मारवी थईम हेडलाइन समाटियो कराची में ख़बर आवाज़ शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट लाड़कानी में क़त्ल थियल नौजवान जे लाश जी ॻोल्हा लाइ कमेटी जोड़ण जो हुक्म ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट में अली अहमद बिरोही क़त्ल केस जो पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी थी। अदालत एआईजी पुलिस के हुक्म ॾिनो आहे त नौजवान जे लाश जे ॻोल्हा लाइ डीएसपी जी सरबराही में कमेटी जोड़ी वञे। नौजवान जो लाश हथ अचण बाद जांच कमेटी डीएनए टेस्ट पिण कराए। सिंध पुलिस जे फोकल पर्सन अदालत खे आगाही ॾिनी त नौजवान जे लाश खे ॻोल्हा लाइ हिकु हफ़्ते अंदरि कमेटी जोड़ी वेंदी। दरख़्वास्त गुज़ार मूजिब अली अहमद बिरोही के साल कारे मिड़े इल्ज़ाम क़त्ल करण बाद लाश अणॼातल हंधि उछलाए वियो हो। ॿुधणी बाबति तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। कराची मां सिंध हाई कोर्ट लाड़कानी में क़त्ल थियल नौजवान जे लाश जी ॻोल्हा लाइ कमेटी जोड़ण जो हुक्म ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट में अली अहमद बिरोही क़त्ल केस जो पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी थी। तव्हांखे आगाह कयूं पिया। नौजवान जो लाश हथ अचण बाद जांच कमेटी डीएनए टेस्ट पिण कराए। सिंध पुलिस जे फोकल पर्सन अदालत खे आगाही ॾिनी त नौजवान जे लाश खे ॻोल्हा लाइ हिकु हफ़्ते अंदरि कमेटी जोड़ी वेंदी।